रोमन कैरेक्टर का पोइ पाण अचूं था कॉन्सोनेंट क्लस्टर ते। कॉन्सोनेंट क्लस्टर छा आहे? कॉन्सोनेंट क्लस्टर उहो आहे जेकॾहिं ॿ कॉन्सोनेंट या टे कॉन्सोनेंट मिली करे कंहिं वर्ड में अचनि था त उनखे कॉन्सोनेंट क्लस्टर चइबो थो। कॉन्सोनेंट क्लस्टर आर द कलेक्शन of two or three different consonants sounds that are heard and pronounced। हाणे अहिड़ा पाण खणूं था जिन में असांखे कॉन्सोनेंट क्लस्टर मिलनि यानी ॿ या टे मिलनि था पाण खे। हाणे जेकॾहिं पाण हिनखे प्रोनाउंस कंदासीं त ही छा थी वेंदो? PL सां छा थींदो? प्लेस। पर जेकॾहिं पाण हिनखे अलॻि नमूने सां मिलायूं था त हिनखे जेकॾहिं पाण वावेल में नथा मिलायूं त पंहिंजो लफ़्ज़ बि कोन थो ठहे। हिते पाण खे कॉन्सोनेंट क्लस्टर करिणो आहे। हाणे PL BR CR ही थी विया टे कॉन्सोनेंट SPR। हाणे जेके प्रोनाउन पाण कंदासीं छा थींदो? स्प्रीड। हिनखे कंदासीं प्लेस, ब्राउन, थ्रो, स्ट्रॉन्ग। हाणे इहे जेके छा आहिनि कॉन्सोनेंट क्लस्टर आहिनि। असांखे पढ़ण लाइ एतिरा काफ़ी सारा लफ़्ज़ मिलनि था जिन में ॿ कॉन्सोनेंट पाण में मिलनि हूंदा आहिनि। उन्हनि खे पाण छा चवंदासीं? कॉन्सोनेंट क्लस्टर। इन खां पोइ पाण अॻियां अचूं था डिफ्थोंग। डिफ्थोंग छा आहे? ही कलेक्शन ऑफ टू consonant cluster but two vowels when used in one word with they are sound of different। जेकॾहिं असीं के बि वावेल इस्तेमालु करियूं था ऐं ॿ मुख़्तलिफ़ आवाज़ असांखे ॾियनि था त उनखे असीं डिफ्थोंग चऊं था। हाणे पाण अचूं था अॻियां पाण डिफ्थोंग ते। डिफ्थोंग छा आहे उनखे पहिरीं सम्झंदासीं, पोइ उन मां पाण नवां लफ़्ज़ ठाहींदासीं।